सियारे जी मौसम अचण सां ई नारंगियूं बि मार्केट में हर हंधि नज़र अची रहियूं आहिनि। नारंगियुनि जो शुमार मौसमी मेवनि में थींदो आहे। खटे मिठे ज़ाइके जे करे नारंगियूं नंढनि तोड़े वॾनि जो वणंदड़ मेवो आहिनि। नारंगियुनि खे खाई तोड़े उन्हनि जो जूस कढी बि पी सघिजे थो। नारंगियुनि में फाइबर ऐं ॿिया जुज़ हुजण करे उहे कब्ज़ीअ जा मसइला फौरी तौर ते हल करण जूं ख़ासियतूं रखनि थियूं। केतिरा ई माण्हू नारंगियुनि जे मथां वारियूं अछूं तंदूं नाहिनि खाईंदा, जॾहिं त उन्हनि में बि कैल्शियम, फाइबर ऐं विटामिन सी समेत अहिड़ा एंटीऑक्सीडेंट्स मौजूदु हूंदा आहिनि जेकी मुदाफ़ियती निज़ाम खे ताक़तवर बणाइनि था। नारंगियुनि में मौजूदु फाइबर शुगर जे मर्ज़ जा ख़तरा घटाईंदो ऐं दिलि जी सिहत खे बहितर बणाईंदो आहे। इन खां सवाइ नारंगियूं वज़न घटाइण लाइ बि इंतिहाई अहम किरदार अदा कंदियूं आहिनि। नारंगियुनि खे विटामिन सी जो खज़ानो चयो वेंदो आहे। उन जे करे उहे चेहरे ते पवंदड़ घुंजनि खे ख़तमु कंदियूं आहिनि ऐं जिस्म में कोलाजिन पैदा कंदियूं आहिनि जेकी चमड़ीअ खे लचकदार बणाइनि थियूं। नारंगियुनि में मौजूदु पोटाशियम न रुॻो ब्लड प्रेशर खे ज़ाब्ते में रखंदो आहे, पर इहो फालिज जे ख़तरनि खे बि घटाए थो। इहो ई सबबु आहे त नारंगियुनि जो इस्तेमालु कंदड़ माण्हू न रुॻो फुर्त ऐं ताज़ा तवाना रहंदा आहिनि, पर उन्हनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बि तहफ़ुज़ मिले थो।